हाला खां रिपोर्ट करे रहियो आहे रियाज़ जांडियो। बाअसर शख़्स ख़िलाफ़ माछी बिरादरीअ जो एहतजाज, इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो। हाला पुराणा जे ॻोठ मुल्ला सांवणीअ जे रहवासी अनवर माछी, मैडम माछी ऐं हसीना माछी समेत माछी बिरादरीअ जे ॿियनि माण्हुनि हाला प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे बाअसर वॾेरे अब्दुल करीम माछीअ जी मुबीना ज़ियादतुनि ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि हथ में प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त अब्दुल करीम माछी खेनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा करे रहियो आहे ऐं संदनि जाइज़ हक़नि खां महरूम रखियो पियो वञे। हिननि चयो त केतिराई भेरा लाॻापियल अख़्तियारनि खे आगाह कयो वियो ऐं मथे करे कानूनी कार्रवाई कयोसि। असांखे अॼु चऊं बि आहे हाला पुराणा ते NC कटाई वई आहे, अञा ताईं को क़दम कोन उन थाणेदार खयो आहे। कल्ह माण्हू इहो त उहो क्लास खड़ियो असांजा घटि छॾियो वेठो आहे, असांजो निकिरणु घर खां ॿाहिरि मुश्किल करे छॾियो आहे। ऐं हिन खां पोइ को नुक़सानु न थियो त हुनजो जवाबदार हुकूमत रहंदी। जहाना थाणा जंहिंजे हद में आहियूं उहो ऐसे जो रहंदो। तंहिंजे करे असांजा इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी अपील सिंध मतारी ज़िले एस जॻह आहे हाला मखदूम जमील ज़मान। हाला न्यूज़ टीवी, हर खबर नई सोच के साथ।